रिलेशन जो सो छा हूंदो आहे, जस्ट सबसेट हूंदो आहे। जेके बि के बि तव्हां ॿ माना सेट खणंदो उन्हनि जी कार्टिज़न प्रोडक्ट कराईंदो उन्हनि जो सबसेट हूंदो आहे बाइनरी रिलेशन। ठीकु आहे, यानी जेकॾहिं असां ए क्रॉस ए था करायूं या ए क्रॉस बी था करायूं त बाइनरी रिलेशन इन्हनि ए क्रॉस बी जो सबसेट हूंदो, यानी बाइनरी रिलेशन खे आर सां शो कबो आहे, आर इज़ द सबसेट ऑफ ए क्रॉस बी। ठीकु आहे, यानी बाइनरी रिलेशन जस्ट हिकिड़ो सबसेट हूंदो आहे। जीअं पाण पोइ हिते सेटनि जा सबसेट फाइंड करणु सिखियासीं, हिते बि पाण छा कंदासीं, सबसेट फाइंड करणु सिखंदासीं। जेकॾहिं ए बराबरि आहे असां वटि 1 2 3 जे या 1 2 जे फॉर एग्ज़ाम्पल, बी बराबरि आहे असां वटि बी जे। ठीकु आहे, हाणे हीअ असां वटि ॿ सेट आहिनि, हाणे इन्हनि जी कराईंदासीं कार्टिज़न प्रोडक्ट। ठीकु आहे, कार्टिज़न प्रोडक्ट कराईंदासीं, छा मिलंदो असांखे, ए क्रॉस बी बराबरि छा जो हूंदो 1 2 क्रॉस बी। कार्टिज़न प्रोडक्ट खे कराईंदा आहियूं, हीअ जेको आहे सो असां खणंदा आहियूं, इन्हनि मां ऑर्डर पेयर ठाहींदासीं, हिकु खणंदासीं बी सां, ठीकु आहे, वरी 2 खे खणंदासीं बी सां, सही आहे। हाणे ऑर्डर पेयर हिकिड़ो ठहंदो 1 कामा बी ऐं 2 कामा बी, यानी असां वटि हिते ऑर्डर पेयर घणा अची विया, 2 ऑर्डर पेयर अची विया। ठीकु आहे, कार्टिज़न प्रोडक्ट थी वई। हाणे बाइनरी रिलेशन्स फाइंड कंदासीं, त रिलेशन्स केतिरा ठहंदा। ठीकु आहे, सभ खां पहिरीं त नंबर ऑफ रिलेशन्स फाइंड कयो त हिन जा रिलेशन केतिरा ठहंदा। नंबर ऑफ रिलेशन्स फाइंड करण लाइ असां वटि फार्मूलो छा हो, 2 पावर ऑर्डर ऑफ ए इंटू ऑर्डर ऑफ बी करे छॾियोसि। ठीकु आहे, त हाणे 2 पावर ऑर्डर ऑफ ए घणो आहे ऐं ऑर्डर ऑफ बी घणो आहे 1, यानी 1 एलिमेंट अथसि, त छा मिलंदो असांखे 2 पावर 2 2 इंटू 2 इज़ इक्वल टू 4, यानी हिन जा जेको आहे सो बाइनरी रिलेशन केतिरा ठहंदा, 4 ठहंदा। ठीकु आहे, सभ खां पहिरीं असीं छा खणंदासीं, R1 बराबरि ख़ाली सेट, हिन में को बि ऑर्डर पेयर न ईंदो। ठीकु आहे, उन खां पोइ R2 असीं खणंदासीं, रिलेशन 2 असांखे छा मिलंदो 1 कामा बी। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ R3 खणंदो, छा मिलंदो, अलॻि अलॻि सां खणंदो हिननि खे, पहिरियां 2 कामा बी, ऐं उन खां पोइ R4 में असीं छा खणंदासीं, साॻियो सेट पूरो सॼो जीअं आहे ईअं रखी छॾंदासीं। ठीकु आहे, 2 कामा बी। हीअ असां वटि केतिरा निकिता ऑर्डर पेयर्स, यानी रिलेशन्स घणा निकिता, 4, R1 R2 R3 R4, हीअ असां रिलेशन्स फाइंड कया आहिनि। ठीकु आहे, हाणे R1 असां वटि सभ खां पहिरीं ख़ाली सेट अची वियो, यानी की हिन में को बि ऑर्डर पेयर न ईंदो, उन खां पोइ हिन में हिकिड़ो ऑर्डर पेयर ईंदो, हिन में बि हिकिड़ो, हिन में 2 ऑर्डर पेयर अची विया, इहे असांजा बाइनरी रिलेशन्स थी विया। ठीकु आहे, हीअ असां वटि छा आहिनि, ऑर्डर पेयर्स आहिनि, हिते असां कार्टिज़न प्रोडक्ट कराई आहे, हीअ असां छा कया आहिनि, रिलेशन्स फाइंड कया आहिनि। बाइनरी रिलेशन ॿियो कुझु बि न आहे, हीअ बसि सब सेट आहे हिननि जो। ॾिसो, हीअ बि सब सेट आहे हिन जो, हीअ बि सब सेट आहे हिन जो, हीअ बि हिन जो सब सेट आहे, हीअ बि हिन जो सब सेट आहे, पर इम्प्रॉपर सब सेट आहे। ठीकु आहे, बाक़ी हिन जा छा आहिनि, प्रॉपर सब सेट आहिनि। इहो थी वियो बाइनरी रिलेशन। ठीकु आहे, हाणे बाइनरी रिलेशन में असां वटि स्पेशल टाइप ऑफ रिलेशन्स जेके असां खणंदा आहियूं उहे असांजा फंक्शन्स हूंदा आहिनि। ठीकु आहे, माना बाइनरी रिलेशन जो स्पेशल टाइप खणंदासीं, उहो असांजो छा हूंदो, फंक्शन हूंदो। ठीकु आहे, हाणे फंक्शन ते था अचूं, फंक्शन छा आहे, इन मां ई फंक्शन था सिखूं। ठीकु आहे, फंक्शन छा आहे, फंक्शन इज़ अ रूल या अ फंक्शन फ्रॉम सेट ए टू सेट बी। फंक्शन खे हमेशह फ्रॉम सेट ए टू सेट बी हीअं लिखबो अथव, फंक्शन फ्रॉम ए टू बी। ठीकु आहे, फंक्शन फ्रॉम ए टू बी हीअं लिखबो आहे, हीअ फंक्शन आहे ए टू बी, या मिसाल कॾहिं कॾहिं जी सां बि लिखबो आहे, एच सां बि लिखबो आहे। ठीकु आहे, जॾहिं असीं कंपोज़िट फंक्शन पढ़ंदासीं। हाणे ॾिसो, हीअ असां वटि छा आहे, फंक्शन फ्रॉम ए टू बी। हाणे हिते 2 शयूं तव्हांखे यादि रखणियूं आहिनि, 2 शयूं डेफिनेशन मां पूरी लिखां थो, फ़िलहाल तव्हां हिननि शयुनि खे ॾिसो। हीउ जेको ए आहे इनखे चइबो अथव डोमेन, इनखे छा चइबो आहे, डोमेन। ही ए डोमेन हूंदो अथव, यानी फर्स्ट जेको असांजो सेट हूंदो आहे उहो असांजो छा हूंदो आहे, डोमेन हूंदो आहे। उन खां पोइ सेकेंड जेको असां वटि उहो छा हूंदो आहे, असांजो को डोमेन हूंदो आहे, उहो असांजो छा हूंदो आहे, को डोमेन हूंदो आहे। ठीकु आहे, फर्स्ट असांजो छा हूंदो आहे, डोमेन, ऐं सेकेंड सेट असांजो छा हूंदो आहे, को डोमेन हूंदो आहे। ठीकु आहे, हाणे फंक्शन फ्रॉम सेट ए टू सेट बी इज़ अ रूल in which each element of set A assigns a unique element
ऑफ सेट बी। ठीकु आहे, फंक्शन छा आहे हिकिड़े क़िस्म जो रियूल आहे, सही में अचे पई ॻाल्हि। फंक्शन छा आहे हिकिड़े क़िस्म जो रियूल आहे जंहिंमें असां वटि ए जो जेको ए आहे उहो कंप्लीटली कंज़्यूम थी वेंदो आहे, डोमेन जेको आहे सो कंप्लीटली कंज़्यूम हूंदो आहे ऐं जेको डोमेन जो हर हिकु जेको आहे सो एलिमेंट जेको हूंदो आहे बी जे हर हिकु मुख़्तलिफ़ एलिमेंट सां अटैच्ड हूंदो आहे। सम्झ में अचे पई ॻाल्हि, माना फंक्शन हिकिड़ो माना रियूल आहे हिकिड़े क़िस्म जो। ठीकु आहे, उन में डोमेन रिपीट न थींदो आहे। पहिरीं ॻाल्हि तव्हांखे इहा शइ ज़हन में रखणु घुरिजे त डोमेन असांजो जेको आहे सो हिते जेको पहिरियों सेट आहे इहो कॾहिं बि रिपीट न थींदो। जेकॾहिं रिपीट थी वियो कंहिं बि रिलेशन में तव्हां ॾिसो डोमेन हाणे रिपीट कीअं उहो मां उन ते अचां थो। फ़िलहालु तव्हांखे एतिरो ज़हन में रखिणो आहे त डोमेन रिपीट न थींदो, मतिलबु असांजो डोमेन जेकॾहिं रिपीट थी वियो त फंक्शन न रहंदो। मां हिते फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो रिलेशन थो लिखां, इन मां ई रिलेशन थो फॉर एग्ज़ाम्पल मिसाल हिते मां सेट थो लिखां, सेट असां वटि 1 2 3 आहे ऐं बी असां वटि आहे मिसाल 3 4 आहे। मां हिकिड़ो फंक्शन थो ठाहियां, ठीकु आहे, रिलेशन ई थो खणा, ठीकु आहे, उनखे पोइ मां फंक्शन जो नालो ॾींदुसि। ठीकु आहे, हाणे हिते मां थो खणा 1 2 2 3, ठीकु आहे, 3 4। हाणे हीअ असां वटि हीअ रिलेशन जेको आहे सो फंक्शन आहे, थोरो ध्यानु ॾिजो, हीअ रिलेशन असांजो फंक्शन आहे। हिन में ॾिसो त तव्हांजो जेको डोमेन आहे उहो कंप्लीटली कंज़्यूम्ड आहे। डोमेन ॾिसो 1 हिन में बि आहे, 2 हुन खां पोइ हेॾां असां वटि छा आहे 3 बि हिन में आहे। त हाणे हीअ रिलेशन त आहे पर फंक्शन बि आहे, सम्झो पिया, हीअ रिलेशन बि आहे फंक्शन बि आहे। छो जो असांजो हीअ जेको सेट आहे इहो कंप्लीटली हिन में कंज़्यूम्ड आहे। जेकॾहिं मां इन शइ खे हिते हीअं लिखां हा, 1 खे 2 सां खणा हा, 1 खे 3 सां खणा हा, 3 खे 4 सां खणा हा, त हाणे हीअ रिलेशन फंक्शन न आहे। छो हिते असां वटि 1 जेको आहे सो छा पियो थिए, रिपीट पियो थिए। डोमेन में असां वटि 1 रिपीट पियो थिए। हिन जो डोमेन छा थींदो थोरो ॿुधायो, डोमेन ऑफ फंक्शन छा हूंदो, डोमेन ऑफ एफ इज इक्वल टू छा हूंदो 1 2 3। माना पहिरियों जेको फर्स्ट कॉम्पोनेंट मूं तव्हांखे ॿुधायो न, फर्स्ट कॉम्पोनेंट असांजो छा हूंदो, डोमेन हूंदो, उनखे असां इनपुट बि चवंदासीं। डोमेन जी माना बि छा आहे, इनपुट, यानी असां हिकिड़ी शइ ॾियूं असांखे ॿी शइ मिले। फंक्शन जी डेफिनेशन हिते इहा बि थिए थी, फंक्शन इज़ अ मशीन विच गेट्स इनपुट एंड गिव्स आउटपुट। ठीकु आहे, माना फंक्शन हिकिड़े क़िस्म जी मशीन आहे, हुनखे असां इनपुट ॾियूं था, असांखे छा थो मिले, आउटपुट मिले थो। सम्झ में अचे ॿी ॻाल्हि, कंहिं बि शइ खे तव्हां अहिड़ी का शइ ॾिसो उन में इनपुट ॾियो, यानी कंप्यूटर में जीअं असां इनपुट ॾींदा आहियूं असांखे आउटपुट मिलंदो आहे, इहो हिते फंक्शन हूंदो आहे। ठीकु आहे, त हाणे हिते असां वटि ॾिसो त डोमेन रिपीट न पियो थिए। हाणे डोमेन असां वटि छा आहे, फर्स्ट जेके बि कॉम्पोनेंट आहिनि इहे खणो, फर्स्ट एलिमेंट, फर्स्ट कॉम्पोनेंट हिन ऑर्डर पेयर जो छा आहे 1 ऐं हिन जो छा आहे 2 ऐं हिन जो छा आहे 3। हाणे हीअ असां वटि डोमेन थी वियो। उन खां पोइ असां रेंज ते था अचूं, कोड ऐं रेंज ॾिसो, रेंज छा आहे असां वटि, रेंज में असां जेके शयूं खणियूं न, हेॾा ॾिसो, रेंज असां वटि इमेजिस हूंदा, हिन में इनपुट ॾिनोसीं, हीअ असां वटि छा थी वेंदो, रेंज थी वेंदो। हाणे हिते रेंज छा आहे असां वटि 2 ऐं 3 छा आहे असां वटि बि रेंज आहे ऐं 4 बि असां वटि छा आहे रेंज आहे। ठीकु आहे, हीअ असां वटि 2 सॉरी हिन में कोन्हे को, हिन में असां वटि 2 न आहे। मिसाल फॉर एग्ज़ाम्पल हिते तव्हां जेको आहे सो 1 हा 2 हूंदसि, ठीकु आहे, सॉरी 3 अथसि हिते 3 ऐं 4। ठीकु आहे, हाणे हिन में असां वटि हिते असां 2 न खणंदासीं, हिते तव्हां 3 खणी छॾियोसि। ठीकु आहे, छो जो हिन में 2 आहे, बी में 2 नज़र न आहे, त हिते असां कोन खणंदासीं, रिलेशन ग़लति थी वियो। ठीकु आहे, हाणे हिते असां वटि छा आहे, ही 1 3 2 3 3 4। रेंज रिपीट थी सघे थी, रेंज असां हिते मन जेको आहे सो खयो आहे 3 4। हिते असां वटि रेंज जेको आहे सो रिपीट थी सघे थी, पर डोमेन असांजो रिपीट न थींदो। त हाणे इहो असांजो फंक्शन आहे, पर हिन में ॾिसो असां वटि डोमेन रिपीट थिए पई। डोमेन असां वटि हिते छा आहे 1, हिते बि 1 आहे, त पोइ हाणे हीअ असां वटि डोमेन हिते न रहंदो। ठीकु आहे, त हाणे हीअ असां वटि फंक्शन आहे, हीअ रिलेशन फंक्शन आहे, हीअ रिलेशन फंक्शन आहे। छो जो हिन में डोमेन जेको आहे सो रिपीट न पियो थिए ऐं हिन में डोमेन रिपीट थिए पियो। रेंज खे तव्हां रिपीट करे सघो था, इहा शइ ज़हन में हुजेव, रेंज रिपीट थी सघे थी, डोमेन कॾहिं बि रिपीट न थींदो। क्लियर आहे, उन खां पोइ ॾिसो थोरो कोडोमेन ऐं रेंज में कहिड़ो फ़र्क़ु आहे, थोरो ॾिसो। कोडोमेन ऐं रेंज में थोरी मैपिंग कंदासीं, मैपिंग मां तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। ठीकु आहे, मैपिंग फंक्शन खे ॿियो मैपिंग बि चइबो अथव। मैपिंग में थोरो रखो, हिते मिसाल ही ए जो सेट आहे, ही बी जो सेट आहे, फंक्शन फ्रॉम ए टू बी, फंक्शन फ्रॉम ए टू बी। तव्हां हिन खे खणोसि, हीअ हिन खे असां फंक्शन चयो आहे त फंक्शन आहे। ठीकु आहे,
सब खां पहिरीं तव्हां ए जा सेट लिखो। ए जा सेट कहिड़ा आहिनि हिन में मैपिंग में? 1 2 ऐं 3। उन खां पोइ बी जा कहिड़ा आहिनि? 3 4। हाणे हिन ते गौर कयो, हिन खे छॾियोसि, हिन ते गौर कयो त 1 जो तालुक छा सां आहे? 3 सां। उन खां पोइ 2 जो तालुक छा सां आहे? 3 सां। उन खां पोइ 3 जो तालुक छा सां आहे? 4 सां। ठीकु आहे। हाणे इहा असां मैपिंग कई आहे, त हाणे हिते असां वटि 1 जो तालुक 3 सां थी वियो, 2 जो 3 सां थी वियो, 3 जो 4 सां थी वियो, त असांजो डोमेन जेको आहे सो कंप्लीटली कंज्यूम्ड आहे। ऐं हीअ असां वटि कोडोमेन आहे। कोडोमेन में असां वटि छा हूंदो? कोडोमेन ऐं रेंज में फ़र्क़ु इहो आहे त हाणे हिते ही जेको बी जो सेट हूंदो उहो सॼो असांजो छा हूंदो? कोडोमेन हूंदो। पर रेंज में असां वटि जेकी मैपिंग्स हूंदियूं उहे असांजा रेंज हूंदा। हाणे जेकॾहिं मैपिंग में पूरो असांजो बी जो सेट अचो थो वञे तॾहिं बि गुड आहे, जेकॾहिं हिन में को रहिजे थो तॾहिं को मसइलो न आहे। सम्झ में अचे ॿी ॻाल्हि? पर हू कोडोमेन हूंदो। मिसाल फॉर एग्ज़ाम्पल हिते ई मां मैपिंग में हिन तां थोरो ध्यानु हटायो, हिन ते अचो, मैपिंग ते अचो। हिते जेकॾहिं मां लिखांसि थो फॉर एग्ज़ाम्पल 5 थो लिखांसि, हाणे मिसाल जेकॾहिं 5 मां लिखी छॾियो आहे त इन जी मैपिंग कंहिंसां आहे? मैपिंग न आहे। हाणे पर बी जो सेट असां वटि छा हूंदो? फॉर एग्ज़ाम्पल हिते लिखोसि 3 4 5। बी जो सेट असां वटि छा आहे? 3 4 5 3 4 5। बी कोडोमेन आहे, पर रेंज असांजी कहिड़ी थींदी? रेंज ऑफ फंक्शन असां वटि कहिड़ो थींदो? 3 ऐं 4। कोडोमेन ऐं रेंज में फ़र्क़ु सम्झ में अची वियो? क्लियर थी वियो? वरी थोरो ॾिसो, कोडोमेन असांजो छा हूंदो आहे? सेट बी जो कंप्लीटली असांजो बी जो जेको सेट हुजे न, सेकेंड सेट हुजे, यानी फर्स्ट सेट असांजो ए आहे, सेकेंड सेट बी आहे, फंक्शन फ्रॉम ए टू बी आहे, त पहिरियों असांजो डोमेन हूंदो ऐं ॿियो असांजो छा हूंदो? कोडोमेन हूंदो। ऐं रेंज उहा शइ हूंदी जेका मैपिंग करे। मैपिंग वारी जेका बि शइ अचे उहा रेंज आहे। अब हिते 3 ऐं 4 मैपिंग में आहिनि, पर 5 न आहे, त पोइ 3 4 5 न चवंदासीं रेंज। जस्ट जेके 3 4 हूंदा उहे असांजा रेंज हूंदा ऐं बी जो सेट असांजो कोडोमेन हूंदो। क्लियर आहे? ठीकु आहे। हाणे उन खां पोइ फंक्शन जा कुझु टाइप्स आहिनि जेके डिस्कस कंदासीं त वधीक तव्हांखे फंक्शन जेको आहे सो क्लियर थी वेंदो। फंक्शन जो पहिरियों असां वटि टाइप आहे ऑन टू फंक्शन। ऑन टू फंक्शन छा हूंदो आहे? अहिड़ो फंक्शन जंहिंमें रेंज ऑफ फंक्शन जेको आहे सो उहो बराबरि बी जे हुजे। बी मतिलब कोडोमेन। बी मतिलब कोडोमेन, यानी रेंज ऑफ फंक्शन कोडोमेन जे बराबरि अची वेंदो त असीं छा चवंदासीं? ऑन टू फंक्शन आहे। छा? रेंज ऑफ फंक्शन कोडोमेन जे बराबरि, यानी बी अचे, सी हुजे, कहिड़ो बि सेट हुजे, सेकेंड सेट हुजे, इन जे करे मूं कोडोमेन लिखियो, मथां वरी तव्हां बी ते बीह रहो। ठीकु आहे। मतिलबु कोडोमेन जे बराबरि जेकॾहिं रेंज ऑफ फंक्शन अची वियो त पोइ असीं छा चवंदासीं? पोइ उहो असांजो ऑन टू फंक्शन हूंदो। हाणे हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधायो त हिते ही असां मैपिंग कई आहे, छा रेंज ऑफ फंक्शन कोडोमेन जे बराबरि आहे? हिन में थोरो हिन ते गौर कयो, हिन में रेंज ऑफ फंक्शन कोडोमेन जे बराबरि आहे? न आहे, त हीअ असांजो ऑन टू फंक्शन न थींदो। क्लियर थी वियो? हीअ असांजो ऑन टू फंक्शन न आहे। इते ई जेकॾहिं मां इन 5 खे वरी मिटायां थो, 5 खे मिटाए करे मां हिते हीअं थो लिखां, बी लिखियो अथमि 3 4, यानी कोडोमेन असांजो 3 4 आहे, ऐं रेंज ऑफ फंक्शन बि असांजो 3 4 आहे। रेंज ऑफ फंक्शन बि असांजो छा आहे? 3 4 आहे। त हाणे चवंदासीं त रेंज ऑफ फंक्शन बराबरि छाजे थी वियो? कोडोमेन जे थी वियो। त हीउ जेको फंक्शन आहे इहो असांजो छा आहे? ऑन टू फंक्शन आहे। क्लियर थी वियो? यानी फंक्शन त आहे, पर फंक्शन जो कहिड़ो टाइप थी वियो? ऑन टू फंक्शन थी वियो। ठीकु आहे। रेंज ऑफ फंक्शन बी जे बराबरि। उन खां पोइ असां वटि हूंदो आहे 1 1 फंक्शन। हाणे 1 1 फंक्शन में वरी छा हूंदो? 1 1 करस्पॉन्डेंस हूंदी। 1 1 करस्पॉन्डेंस कीअं? यानी असां हिते मैपिंग था कयूं, मां हिकिड़ो सेट थो ॾेखां ए बी। ठीकु आहे। ए जो सेट आहे असां वटि 1 2 मिसाल 1 2। ठीकु आहे। बी जो सेट आहे असां वटि ए बी। हाणे असां वटि 1 2 ए जो सेट आहे ऐं बी जो असां वटि, ठीकु आहे, हीउ सेट आहे। हाणे हिन 1 जो तालुक सिर्फ़ु ए सां ई हुजे। 1 जो तालुक कंहिंसां आहे? सिर्फ़ु ए सां आहे। बी जो माना 2 जो तालुक सिर्फ़ु छा सां आहे? बी सां आहे। त हाणे 1 1 करस्पॉन्डेंस थी वई। त हाणे हीउ जेको फंक्शन आहे, फंक्शन फ्रॉम ए टू बी असांजो छा आहे? 1 1 फंक्शन आहे। ठीकु आहे। हाणे छा आहे जो असांजो जेको आहे सो डोमेन बि रिपीट कोन पियो थिए।
ऐं उन खां पोइ माना डोमेन जो जेको असांजो पहिरियों सेट आहे उन जो हर हिकु एलिमेंट बी जे हर हिकु एलिमेंट सां डिस्टिंक्ट करस्पॉन्डिंग आहे। ठीकु आहे, डिस्टिंक्ट यानी 1 जो तालुक ए सां आहे, ॿिए कंहिं सां बि न आहे। जेकॾहिं ऐं 2 जो तालुक बी सां आहे, सम्झ में अचे पई ॻाल्हि, त हाणे हीअ असां वटि छा थींदो 1-to-1 फंक्शन थींदो, 1-1 फंक्शन या 1-to-1 चओसि। क्लियर थी वियो, हीअ असां वटि 1-1 फंक्शन आहे, हीअ असां वटि छा थी वियो ऑन टू फंक्शन। ऑन टू फंक्शन में छा हो, रेंज ऑफ फंक्शन बी जे बराबरि हुजे। 1-1 फंक्शन में छा हूंदो असांजो मतिलबु जेको आहे सो हर हिकु एलिमेंट ए जो बी सां असांजो छा हूंदो अलॻि अलॻि सां हूंदो। हिते मूंखे ॻाल्हि ॿुधायो, हिन में 1 हिन 3 सां बि आहे, 2 3 सां आहे, 1-1 थियो। हिते 1-1 कोन थींदो, छो हिते 1-1 कोन्हे, छो जो हिन में डोमेन जो जेको असांजो हर हिकु एलिमेंट आहे डिस्टिंक्ट एलिमेंट सां अटैच्ड न आहे, करस्पॉन्डिंग न आहे। छो हिते 1 हिन सां 3 सां बि आहे, 2 वरी 3 सां बि आहे। त मतिलबु छा हूंदो, सिर्फ़ु जेकॾहिं 1 3 सां सिर्फ़ु हुजे हा ऐं 2 4 सां हुजे हा त पोइ असांजो थी सघे हा, ऐं 3 न हुजे हा हिते। ठीकु आहे, मतिलबु हर हिकु जो मिसाल हिते मां लिखां थो ॿियो बि सेट 4 5 6 फॉर एग्जाम्पल। ही फंक्शन आहे फ्रॉम ए टू बी, लिखोसि फंक्शन फ्रॉम ए टू बी। ठीकु आहे, हाणे ही 1 जो हिन सां आहे, 2 जो हिन सां आहे, मिसाल फॉर एग्जाम्पल मां हीअं थो लिखांसि, हिन जो हिन सां आहे, हिन जो हिन सां आहे। हाणे ॿुधायो ही भला 1-1 फंक्शन आहे? 1-1 फंक्शन आहे, छो जो 1 जो 5 सां आहे, 2 जो छा सां आहे 4 सां आहे, 3 जो 6 सां आहे। 1-1 करस्पॉन्डिंग आहे। ठीकु आहे, 1-1 माना 1 जो 5 सां ई थी वियो, बसि ॿिए कंहिं सां हथ जी कोन। ठीकु आहे, 2 जो 4 सां अची वियो, उन खां पोइ 3 जो 6 सां। इते ई जेकॾहिं इन ई 3 जो जेकॾहिं मां मिसाल फॉर एग्जाम्पल अलॻि अलॻि सां जेकॾहिं रखां हिन वांगुरु, ठीकु आहे, माना हिकिड़ो सेट खणा वरी हुनजो उन सां ॿिए सां खणा। हिन जो मिसाल जेकॾहिं मां 4 सां खणी छॾियां, 3 जो मां 4 सां बि खणा, 1 जो 5 सां हुजे त थींदो? इहो फंक्शन ई न थींदो, छो जो असांजो डोमेन रिपीट थी वेंदी, ईअं न। हाणे हीअ असां वटि 1-1 करस्पॉन्डिंग आहे ऐं हीअ असां वटि छा आहे, हीअ असां वटि छा आहे ऑन टू फंक्शन आहे ऐं हीअ असां वटि छा आहे 1-to-1 फंक्शन आहे। ठीकु आहे, भला हिन शइ खे असां ऑन टू फंक्शन चई सघूं था? थोरो ध्यानु ॾियो, इन 1-1 फंक्शन खे ऑन टू फंक्शन चई सघूं था? कोन था चई सघूं, छो? ॾिसो थोरो हिन ते ॾिसो न, हीअ छा आहे असां वटि कोडोमेन जे बराबरि आहे न रेंज ऑफ फंक्शन। हिते खणोसि, रेंज ऑफ फंक्शन छा आहे कोडोमेन जे बराबरि आहे, त पोइ ही 1-1 फंक्शन असांजो ऑन टू आहे। 1-1 फंक्शन इहो असांजो ऑन टू बि आहे, 1-1 बि आहे। ठीकु आहे, अहिड़ो फंक्शन थोरो ध्यानु ॾियो, अहिड़ो फंक्शन जेको 1-1 बि हुजे ऑन टू बि हुजे त उन फंक्शन जो वरी पंहिंजो नालो अथव, उनखे चइबो 1-1 एंड ऑन टू फंक्शन चइबो। क्लियर थी वियो, माना ही फंक्शन असांजो 1-1 बि आहे, ऑन टू बि आहे, त 1-1 एंड ऑन टू बि आहे। क्लियर थी वियो, मिसाल ऑप्शन में जेकॾहिं ही मैपिंग ॾेई छॾे त हाणे ॿुधाए त ही कहिड़ो फंक्शन आहे, 1-1 आहे, 1-1 आहे, ऑन टू आहे, 1-1 एंड ऑन टू आहे। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ ऑल ऑफ देम ॾेई छॾे, AOT ॾेई छॾे, त पोइ तव्हां छा खे टिक कंदो, ऑल ऑफ देम खे टिक कंदो। छो जो ही असांजो 1-1 बि थी वियो, ऑन टू बि थी वियो, ऐं उन खां पोइ 1-1 एंड ऑन टू बि आहे। क्लियर थी वियो, फंक्शन जा टाइप्स इहे हुया, ऐं उन खां पोइ हिकिड़ो एक्स्ट्रा टाइप बि आहे, उहो ॿुधाए थो छॾियां, इंटू फंक्शन। ठीकु आहे, इंटू फंक्शन में वरी छा हूंदो, रेंज ऑफ फंक्शन प्रॉपर सबसेट हूंदो कोडोमेन जे। बसि रेंज ऑफ फंक्शन छा हूंदो, प्रॉपर सबसेट हूंदो कोडोमेन जे, त पोइ असीं छा चवंदासीं हुनखे इंटू फंक्शन चवंदासीं। हिते जेकॾहिं असां खणूसि, हिते मां 5 थो रखांसि, थोरो ध्यानु ॾियो, हिते मां छा कई चेंजिंग, थोरी चेंजिंग करे 5 रखी छॾियो। सही आहे, 5 रखी छॾियो त मां हाणे हिते असां वटि कोडोमेन छा थींदो, थोरो ध्यानु ॾियो, कोडोमेन छा आहे असां वटि 3 4 5 ऐं ए त असां वटि कोडोमेन माना डोमेन त साॻी रहंदी, इहा कंज़्यूम्ड हूंदी आहे पूरी। ऐं रेंज असां वटि छा थो बीहे, रेंज असां वटि छा आहे 3 4। हाणे रेंज ऑफ फंक्शन बी जो सबसेट आहे, प्रॉपर सबसेट आहे, यानी ॾिसो हीअ असां वटि सुपर सेट थी वियो, हीअ असां वटि छा थींदो सब सेट। 3 हिन में बि आहे, 4 हिन में बि आहे, हिन में कुझु वधीक बि आहिनि, त हीअ असांजो सुपर सेट आहे, हीअ असांजो छा आहे सब सेट आहे। यानी रेंज ऑफ फंक्शन छा आहे, सब सेट आहे कंहिंजो बी जो, त पोइ इनखे असीं छा चवंदासीं, हिनखे असीं छा चवंदासीं, जेको आहे सो इंटू फंक्शन, इनखे छा चवंदासीं इंटू फंक्शन। क्लियर थी वियो, हाणे फंक्शन जा टाइप्स इहे थी विया, ऐं उन खां पोइ बाइनरी रिलेशन्स बि क्लियर थी विया।
थोरो हिकिड़ो टॉपिक जेको आहे सो लास्ट ग्राफ जो रहे तो उन ते थोरो डिस्कस कयूं था, क्लास वाइंड अप था कयूं, ठीकु आहे। हाँ जेके भी असां रिलेशन कार्टिज़न प्रोडक्ट पढ़ी अथऊं उनखे असां ग्राफिकली शो कराईंदासीं। ग्राफिकली उहा शइ कीअं थी शो थिए, ठीकु आहे, थोरो ध्यानु ॾियो ना। हाणे हिते मिसाल जेकॾहिं असां लिखूं था हीउ ग्राफ थो ठाहियां मां, ठीकु आहे। हिननि जा कुझु ख़ासि नाला आहिनि जेके तव्हांखे यादि करणा पवंदा। हिन खे चइबो आहे एक्स एक्सिस, हिन खे छा चइबो एक्स एक्सिस, पर पॉज़िटिव एक्स एक्सिस, ठीकु आहे। हिन खे छा चइबो पॉज़िटिव एक्स एक्सिस। हीअ असां वटि छा हूंदो नेगेटिव एक्स एक्सिस, ठीकु आहे। हीअ असां वटि छा आहे नेगेटिव एक्स एक्सिस, हीअ पॉज़िटिव एक्स एक्सिस, ऐं हीअ असां वटि छा हूंदो नेगेटिव वाई एक्सिस, ऐं हीअ असां वटि छा हूंदो पॉज़िटिव वाई एक्सिस। क्लियर थी वियो। हीअ थोरा माना एक्सिस यानी डायरेक्शन, ठीकु आहे। हिन पासे अचे त एक्स एक्सिस पॉज़िटिव, हिन पासे अचे त नेगेटिव एक्स एक्सिस, ऐं हिन पासे असां वटि अचे त जेको आहे सो पॉज़िटिव वाई एक्सिस, हेॾां अचे त नेगेटिव वाई एक्सिस। क्लियर थी वियो। हाणे हीअ असां वटि ग्राफ आहे। हिन ग्राफ में ही जिते ही पॉइंटूं कपीनि थियूं यानी ही लाइनूं जेके आहिनि हिक ॿिए खे कटीनि थियूं, इन खे चइबो आहे ओरिजिन। ओ सां शो कबो, इन खे छा चइबो ओरिजिन चइबो, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ हिननि खे ही जेके मिसाल मां हिते पॉइंट थो लिखां, हिते जेका पॉइंट ठहे थी यानी कुझु पॉइंटूं एक्स एक्सिस सां आहिनि ऐं कुझु वरी छा आहिनि वाई एक्सिस सां, ऐं हिते हिकिड़ी पॉइंट ठहे थी जंहिंखे पॉइंट एक्स कामा वाई जो नालो था ॾियूं, जंहिंखे छा जो नालो था ॾियूं एक्स कामा वाई। ही ऑर्डर पेयर आहे न हिकिड़े क़िस्म जो। त यानी हिते एक्स एक्सिस जूं कुझु माना एक्स जूं वैल्यूज़ हूंदियूं। उते मूं तव्हांखे पहिरियां ॿुधायो त ही एक्स कॉम्पोनेंट बि अथव, वाई कॉम्पोनेंट बि अथव। मूं इहा ॻाल्हि कई न, त यानी एक्स कॉम्पोनेंट ग्राफ जे लिहाज़ सां ही एक्स कॉम्पोनेंट थी वियो ऐं ग्राफ जे लिहाज़ सां ही वाई कॉम्पोनेंट थी वियो। क्लियर थी वियो। ऐं इन्हनि ॿिन्ही खे एक्स ऐं वाई खे छा चइबो कोऑर्डिनेट्स चइबो, ठीकु आहे। ऐं इहे जेके बि आहिनि एक्स कामा वाई जीअं प्लेन में आहिनि, कहिड़े प्लेन में आहिनि एक्स ऐं वाई प्लेन में आहिनि, त पोइ असीं चवंदासीं इहे कहिड़े प्लेन में आहिनि एक्स वाई प्लेन में आहिनि। इनखे या कार्टिज़न प्लेन बि चइबो आहे, ठीकु आहे। त हाणे ही एक्स वाई प्लेन में आहिनि, एक्स कामा वाई इन एक्स वाई प्लेन में आहिनि, ऐं ही एक्स वाई इहे छा आहिनि असांजा कोऑर्डिनेट्स आहिनि। कॉम्पोनेंट्स बि आहिनि, हिते हिननि जा कोऑर्डिनेट्स असां नाला था ॾियूं, कोऑर्डिनेट्स आहिनि। हाणे एक्स खे छा चइबो एक्स कोऑर्डिनेट, एक्स खे छा चइबो इहे नाला ज़हन में रखो, एक्स खे एक्स कोऑर्डिनेट ऐं वाई खे वाई कोऑर्डिनेट, ठीकु आहे। ऐं एक्स कोऑर्डिनेट खे ॿियो छा चइबो एब्सिसा, ऐं वाई कोऑर्डिनेट खे ॿियो छा चइबो ऑर्डिनेट, ठीकु आहे। हाणे हीअ असां वटि एब्सिसा थी वियो, एक्स कोऑर्डिनेट, इहे कुझु नाला आहिनि तव्हांखे ज़हन में रखणा पवंदा। वाई कोऑर्डिनेट ऑर्डिनेट इनखे चइबो, ठीकु आहे। क्लियर थी वियो। ऐं उनखां पोइ जेको आहे सो हीअ असां वटि माना हिकिड़े क़िस्म जो ग्राफ थी वियो, ऐं हिन ग्राफ खे छा चइबो आहे एक्स वाई प्लेन, ठीकु आहे। ऐं एक्स वाई प्लेन यानी हिते असां वटि 2 डायमेंशन आहे। हीअ छा आहे कहिड़ो ग्राफ आहे 2 डायमेंशन ग्राफ आहे, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ी शइ ज़हन में रखो थोरो, त हिते असां वटि ही एक्स कामा वाई, ही ॾिसो थोरो ध्यानु ॾियो, ही एक्स हिते पॉज़िटिव आहे न ऐं वाई बि पॉज़िटिव आहे, त हाणे ही हिननि जूं ॿिन्ही जूं वैल्यूज़ छा हूंदियूं हिते पॉज़िटिव हूंदियूं, ठीकु आहे। ऐं हिते ॾिसो एक्स छा आहे नेगेटिव आहे ऐं वाई छा आहे पॉज़िटिव आहे, त ॿिन्ही जूं वैल्यूज़ छा हूंदियूं। हाणे हिते एक्स जी वैल्यू छा हूंदी नेगेटिव ऐं वाई जी वैल्यू छा हूंदी पॉज़िटिव हूंदी। ऐं हिते ॾिसो ही एक्स नेगेटिव आहे, वाई बि छा आहे नेगेटिव आहे, त ॿिन्ही जूं वैल्यूज़ छा हूंदियूं हिते नेगेटिव हूंदियूं, यानी एक्स जी वैल्यू नेगेटिव, वाई जी वैल्यू नेगेटिव। ऐं हिते ॾिसो एक्स पॉज़िटिव आहे, एक्स पॉज़िटिव आहे ऐं वाई छा आहे नेगेटिव, त इहे असांजूं नेगेटिव हूंदियूं। ऐं ही जेके बि हिसा आहिनि, 4 हिसा आहिनि, चइनि जा नाला अथव, इन्हनि खे चइबो आहे क्वाड्रंट्स। इन्हनि खे छा चइबो आहे क्वाड्रंट्स चइबो आहे। हीअ असां वटि फर्स्ट क्वाड्रंट आहे, हीअ असां वटि छा आहे सेकंड क्वाड्रंट आहे, हीअ असां वटि छा आहे थर्ड क्वाड्रंट आहे, हीअ असां वटि छा आहे फोर्थ क्वाड्रंट आहे। त हाणे तव्हांखां जेकॾहिं महिल टेस्ट में पुछे त फर्स्ट क्वाड्रंट में एक्स ऐं वाई जी वैल्यू छा पॉज़िटिव आहिनि नेगेटिव आहिनि, त पॉज़िटिव आहिनि। ऐं सेकंड क्वाड्रंट में एक्स जी वैल्यू छा आहे नेगेटिव आहे, वाई जी वैल्यू छा आहे पॉज़िटिव आहे। ऐं थर्ड क्वाड्रंट में एक्स जी वैल्यू छा आहे नेगेटिव ऐं वाई जी वैल्यू बि नेगेटिव आहे, ठीकु आहे।
ऐं फोर्थ क्वाड्रेंट में एक्स जी वैल्यू पॉजिटिव ऐं वाई जी वैल्यू नेगेटिव। अहिड़े क़िस्म सां क्वेश्चन्स ईंदा ऐं टाइम बि पूरो थी वियो आहे, साईं जन बची विया आहिनि। मौजूदु